हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। चौ भाई सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। भगवान चवनि था सभिनी धर्मनि जो सहारो छॾे तूं केवल मां हिकु भगवान जी शरण में अची वञ, मां तोखे सभिनी पापनि खां मुक्त करे छॾींदुमि, चिंता न कर। हरे राम। त भगवान श्री कृष्ण गीता में अर्जुन खे चवनि था मदभक्तो भव मन मना भव मद्याजी भव मां नमस्कुरु। मांखे पंहिंजो मुंहिंजो भक्त बणिजी वञ, मूंखे मन ॾे, मुंहिंजी पूजा कर, मूंखे नमस्कार कर कि तूं मुंहिंजे तरफ़ हल, मुंहिंजो त आहीं। छो जो दुख संताप बार बार जन्म मृत्यु इन जो मुख्य कारण भगवान को दूर थियण आहे। ध्यान ॾियो, भगवान को असां दूर त आहियूं, 24 घंटा ॾींहं राति में थींदा आहिनि। वाकई भगवान सां असांजो प्रेम हुजे त 8-10 कलाक कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। वैसे भी कोई 24 घंटा मेहनत तो कंदो ना है, निंड विंड करे भी कोई आराम से सब कम करे भी कम से कम पंहिंजे निजी सुख के लाए, आराम के लाए, मनोरंजन के लाए कम से कम 6 कलाक तो कढंदो ही आहे माण्हू। चओ हरे राम। ॻाल्हाइण ॿोलाइण खाइण पीअण घुमण फिरण मनोरंजन करण आराम करण वेही रहण ॻाल्हाइण 6 कलाक खां वधीक त इन में समय गुजरी वेंदो आहे। भगवान जेको कुछ भी विधान कंदा आहिनि उहो सॼे संसार जे भलाई जे लाइ, सभिनी प्राणियुनि जे कल्याण जे लाइ थींदो आहे। बसि भगवान जी इन कृपा जे तरफ़ असांजी नज़र थी वञे त असांजे लाइ कुछ भी करण बाक़ी न रहंदो। चओ हरे राम। प्राणियुनि जे भलाई जे लाइ भगवान जे दिल में हिकिड़ी तड़फन आहे, तड़फ है। इन करे भगवान चवनि था सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज। इहा गोपनीय ॻाल्हि आहे, इहो ज्ञान ॾाढो ॻुझो आहे, सीक्रेट आहे, राज आहे। छाजे करे भगवान पंहिंजो मित्र था मञनि। सुहृदम सर्वभूतानाम, मां सभिनी जो भलो चाहण वारो। ऐं उन्हनि इहा आज़ादी ॾिनी आहे कि उहे कर्म योग ज्ञान योग भक्ति योग जेतिरा भी साधन आहिनि उन्हनि में कंहिं भी साधन सां सरलता सां तव्हां मुंहिंजी प्राप्ति करे था सघो, मूंखे पाए था सघो। ऐं दुख संताप आदि के सदा जे लाइ जड़ सहित नष्ट था करे सघो। हरे राम। भगवान जो हिकिड़ो नालो आहे परमानंद। भगवान केवल शरीर रूप न आहिनि, भगवान आनंद स्वरूप भी। जेके भगवान के पाईंदा, भगवान जो भजन कंदा, उहे आनंद स्वरूप बणिजी वेंदा। सम्झो न। असांजो मन चित्त बुद्धि पंहिंजो पाण ई वॾे आनंद में मौज में। कोई राजा बणिजी वञे उनखे एतिरी ख़ुशी न थींदी, सब इच्छाऊं पूरी थी वञनि पोइ भी एतिरी ख़ुशी न थींदी जेको परमानंद स्वरूप परमात्मा जी प्राप्ति में थींदो आहे, भगवान जे पाइण में। तो भगवान आनंद स्वरूप आहिनि। चओ हरे कृष्ण। इन करे तव्हां वॾा वॾा संत ऋषि मुनि ॿुधाइनि, वॾा वॾा ब्रह्म ज्ञानी वञी जंगलनि में वेही रहंदा आहिनि, गुफाउनि में वेही रहंदा आहिनि। छो उन्हनि खे संसार में सुख नज़र ही न ईंदो, मिलंदो ही कोन। जंहिं सुख जी उन्हनि खे प्राप्ति थियल आहे उन जो करोड़ों हिस्सो भी सुख सॼे संसार में नथो मिली सघे उन्हनि खे। एॾो उन्हनि खे आनंद जी प्राप्ति थियल आहे। चओ हरे राम।
अब हर वक्त उनसे मैं हूँ रूबरू, चाहे कितनी भी उनसे करूं गुफ्तगू, दाव ऐसा कि दोनों तरफ चल गया। मेरे मोहन ने मुझको ये क्या कर दिया, मेरी आँखों से सारा जहां खो गया। संसार नजर ही न थो अचे। मेरे मोहन ने मुझको ये क्या कर दिया। राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम। चैबो न चैबो, चैबो चो। राधे श्याम हो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम जी। राधे श्याम राधे श्याम राधे श्याम। वाह भाई वाह। भगवान लंबी हयाती दे तव्हांखे, कोयल वांगुरु गलो दे तव्हांखे, मिठो कंठ दे, है न। जीवन भर ये गुण गाईंदा रहो भगवान जा। अरदास प्रभु के हे हरे। तो भगवान चवनि था मां तो सभिनि जो भलो चाहींदो आहियां, कोई अचे ही कोन तो मूं तरफ, कोई हले तो सही, कोई तो जागे। चओ हरे राम। निजो कूड़े सुख में सपनन में सब लगल पिया। कोई तो जागे कोई तो समझे कि साईं है कितने उदार। अरे कोई तो जागे कोई तो समझे मेरे कान्हा है कितने उदार। अरे भैया धन दौलत की जरूरत नहीं है, थोड़ा सा थोड़ा 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 सा कम से कम थोड़ा सा दिल में हो प्यार। श्रद्धा सबूरी की भेंट देते लेते वो जीवन संवार। मेरे साईं के चरणों की करुणा लहर आती किनारों पे है बार बार। कोई तो जागे कोई तो समझे कि साईं है कितने उदार। मेरे कान्हा है। भगवान चवंता तू भक्ति कर, ज्ञान कर, कर्म कर, कोई भी रस्तो वठ, बस तू मूंसां मिल अचे। वास्तव में जीव जो उद्धार केवल भगवान जी कृपा सां ही थींदो आहे। समझो था, वास्तव में जीव का उद्धार केवल भगवत कृपा से ही होता है। ॾिसो इन्हनि में ही अनमोल वचन ठहंदा अथव, ईअं ठहंदा अथव। इहा ॻाल्हि यादि रखो, असांजो उद्धार उन जी कृपा सां ही थींदो। कर्म योग, ज्ञान योग, भक्ति योग, अष्टांग योग, लव योग, हठ योग, राज योग, मंत्र योग, जेतिरा भी साधन आहिनि सब जा सब भगवान जे द्वारा भगवत तत्व के समझण वारे महात्माउनि जे द्वारा ही प्रकट कया विया आहिनि। हेतु रहित जग जुग उपकारी, तुम तुम्हार सेवक असुरारी। हे प्रभु, बिना कारण जे भलो करण वारा केवल ॿ माण्हू आहिनि। बिना कारण जे भलाई करण वारा केर आहिनि? केवल ॿ ॼणा, हिकिड़ो तव्हां, ॿियो तव्हांजा सेवक। चओ हरे राम। तव्हां ऐं तव्हांजा सेवक यादि रखिजो। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव।
इन करे इन्हनि सभिनी साधननि में भगवत कृपा ही ओतप्रोत आहे। साधन करण में असां त केवल नाले मात्र आहियूं, निमित्त मात्र, पर साधन जी सिद्धीअ में भगवान जी कृपा ही मुख्य आहे। शरणागत भक्त खे कॾहिं बि अहिड़ी चिंता न करणु खपे कि भगवान जा दर्शन न थिया, भगवान जे चरणनि में प्रेम न थियो, अञा स्वभाव शुद्ध न थियो। इन तरह जी चिंताऊं करण यानी बंदरीअ जो पुट थियण जे समान आहे। तव्हांखे ॿुधायोसीं हा न भाई, बंदरी का बच्चा खुद बंदरी को पकड़े रहता है। हाणे बंदर त अचनि था, ईंदा हूंदव घरनि में तव्हां वटि बि, अॼु बि आया हा बंदर, हा न। वण ॾाढा कटिजी विया आहिनि न, त काॾे वञनि वीचारा। हाणे जंगल कटे छॾिया आहिनि कई माण्हुनि, हा न, कॉलोनियूं ठही वियूं, हवाई अड्डे जी तरफ़ एयरपोर्ट ठही वियो, गांव वसी आहे, बंदर काॾे वञनि, जीव काॾे वञनि। असां बलार शाह भागवत कथा करण वियासीं न, हाणे कीर्तन कयोसीं, चवनि पिया हितां खां बसि 2-3 किलोमीटर परते शेर बि हली आयो, टाइगर। त वो थोड़ो वधीक गहराईअ में जंगल जे पासे में आहे न उहो ठहियल। हे खाई आ, हो परेशान करे आ, खपरा तोड़े आ त हे करे आ, चओ हरे कृष्ण। ॿुधायो, बंदर बि अधु माण्हू वांगुरु ई थींदा अथव। हिकिड़ो माण्हू वीचारो बंदर खे खा वरी ॾेसि, वीचारो बंदर अचे भोला भाला, भोला त आहे नी, भाला बि, हथ पकड़े वरी पोइते करे छॾे, वरी 3 बार ईअं कई त बंदर पोइ प्रसाद न वरितुसि, पंहिंजो प्रसाद ॾिनई। हीअं माण्हू वांगुरु हथ ठाहे ठका केसि चमाट माण्हूअ खे, हा चओ हरे राम। बंदर वरी होशियार बि थींदा अथव, ठेंग टपा ॼण में त ईअं चढ़ी वञनि सिधो वण ते, छत ते, हेॾे होॾे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। तब भाई बंदरी का बच्चा बनना क्या है? बंदरी का बच्चा खुद बंदरी को पकड़े रहता है। एक बिल्डिंग को बे बिल्डिंग ते छलांग लगाए बंदरी, उहा न पकड़ींदी आहे पंहिंजे ॿार खे। बंदरीअ जो नंढो सो ॿार चिपकी रहंदो आहे पंहिंजे मम्मीअ सां। सोचो उनजी पकड़ ढिली थिए त ख़तरो आहे न। हरे राम। बंदरी कूदे फांदे किधर भी जाए, बच्चा खुद बंदरी से कहीं भी चिपक जाता है। भक्त खे त सभु चिंताऊं भगवान ते छॾे छॾणु खपनि। भगवान दर्शन जन, योर वेलकम न जन, एज यू विश, प्रेम जन न जन। स्वभाव खे ठीकु कयो था नथा कयो, शुद्ध ठाहियो था नथा ठाहियो, तव्हांजी मर्ज़ी सरकार, असांजो कोई मतिलबु कोन्हे। असां त तव्हांजे हवाले थी आऊं, तव्हांजी मर्ज़ी, सम्झो था न। त असांखे छा ठहणु खपे, कहिड़ो स्वभाव धारणु खपे? बंदरीअ जे ॿार वांगुरु, चवनि था न, ॿिलीअ जे ॿार वांगुरु। उसे तो बिल्ली का बच्चा बनना चाहिए। बिल्ली का बच्चा अपनी माँ पर निर्भर रहता है, यो गुण खणणु खपे ॿिलीअ मूं। ॾिसो दत्तात्रेय भगवान 24 गुरु धारण कया, दीक्षा गुरु न, शिक्षा गुरु 24। उन में नांग खे बि गुरु ठाहे अथऊं, गणिका खे बि गुरु ठाहे अथऊं, नंढे ॿार खे बि गुरु ठाहे अथऊं, कबूतर खे बि गुरु ठाहे अथऊं। शिक्षा काथों भी खणी तो सके माण्हू। बिल्ली का बच्चा अपनी माँ पर निर्भर करता है। बिल्ली चाहे जहाँ रखे, चाहे जहाँ ले जाए, बिल्ली अपने मर्जी से बच्चे को उठाकर ले जाती है, वो पैर समेट लेता है। ऐसे ही शरणागत भक्त का संसार की तरफ से अपने हाथ पैर समेट कर केवल भगवान का चिंतन नाम जप करते हुए भगवान की तरफ ही भगवान का भक्त शरणागत देखता रहता है कि भगवान का जो विधान है उसमें परम प्रसन्न रहता है, अपने मन की कुछ भी नहीं करता। इन तरह भगवान जो भक्त जेको भी कम कंदो आहे उनखे भगवान जो ही समझी कंदो आहे, भगवान जी शक्ति मञी करे भगवान जे लाइ कंदो आहे, पंहिंजे लाइ थोड़ो भी स्वार्थ न रखंदो आहे। इहो सम्झो भक्त भगवान जे हवाले थी वियो। जीअं ॿिलीअ जो ॿार हूंदो आहे, पंहिंजा हथ पेर न हलाईंदो आहे, ॿिली उनखे उन मुंहं सां खणंदी आहे जंहिं मुंहं सां
खूह खे मारे छॾींदी आहे, लेकिन पंहिंजे पुट खे ॾंद ईअं लॻाईंदी आहे कि उनखे तकलीफ़ थोरी बि न ईंदी आहे, आराम सां खणी वेंदी अथसि। चओ हरे राम। 3 ॿार खणी वई न तूं ॿिली ते, पुछोसि भले, 3 ॿार खणी वई तूं पंहिंजे उन मुंहं सां खणी करे, अलाए ॿिए कंहिं घर में घुमंदियूं चवंदा आहिनि ॿिलियूं, हा न कई जॻह। त असांखे इहो गुण खणणु खपे ॿिलीअ मों में कि पंहिंजो पाण खे सर्व भावेन भॻवान जे हवाले करे छॾणु खपे। उहो सुख ॾे त भॻवानु मिठो आहे, दुख ॾे तॾहिं बि मिठो आहे, जीवन ॾे तॾहिं बि प्यारो आहे, ऐं जीवन वठे तॾहिं बि प्यारो आहे। मान सम्मान ॾे, वाह वाह प्रभु तव्हांजो धन्यवाद, अपमान कराए पोइ बि धन्यवाद। सभु आनंद बढ़िया हुजे, चकाचक ॾींहं हलंदा रहनि त बि तव्हांजो शुक्र आहे। ऐं रोज़ु हिकु नई नई मुसीबत अचे, समस्या ते समस्या, तॾहिं बि तव्हांजो शुक्र आहे। लेकिन असां ॾाढा चालाक आहियूं, हा न। सुख ॾे त बढ़िया भॻवानु पंहिंजो आहे, दुख ॾे त पोइ हाय हाय कंदासीं। मान मिले त भॻवानु ॾाढो प्यारो आहे, अपमान मिले त मां छा कयो, मां कहिड़ो पाप कयो आहे। चओ हरे राम। जीवन मिले त भॻवानु पंहिंजो आहे, मौत त अचे ई कोन। चओ हरे राम। मृत्यु अचे ई न। कंहिंसां ॻाल्हि कढो त माण्हू चवंदा आहिनि कहिड़ी ॻाल्हियूं थो करे अपशुगन जूं, हा ये कहिड़ी ॻाल्हियूं थो करे मौत जूं। अरे भाई आहे त सची ॻाल्हि, पकी ॻाल्हि, थियण वारी ॻाल्हि, न ईंदी छा। अखियूं बंदि करण सां मुसीबत थोरी टलिजी वेंदी। हरे राम। पहिरियों भजन करे वठ। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। जहिड़ी तरह कुंभार पहिरियों मिटीअ खे सिर ते खणंदो आहे, कुंभार जी मर्ज़ी, उनखे गीलो कंदो आहे, रोदींदो आहे, उनखे बिल्कुलु गीलो कंदो आहे, ॻोहंदो आहे। कुंभार जी मर्ज़ी चके ते चढ़ाए घुमाईंदो आहे, कुंभार जी मर्ज़ी। मिटी कॾहिं कुझु न चवंदी आहे कि मूंखे मटको ठाहे, मटकी ठाहे, सकोरो ठाहे या कोई प्लेट ठाहे, कुझु न चवंदी आहे। कुंभार चाहे जेको ठाहे उनजी मर्ज़ी। तहिड़ी तरह सां शरणागत भक्त बि पंहिंजे मन जी मर्ज़ी भॻवान ते कॾहिं न रखंदो आहे। जेतिरो जेतिरो वधीक निश्चिंत निर्भय थींदो भगवत कृपा उन ते, ओतिरो ओतिरो वधीक अनुकूल ठाहे वठंदी आहे। हरे राम। हे हरे। जेतिरो जेतिरो असां भॻवान जी शरण वठी भॻवान जे भरोसे थी वेंदासीं, चिंता फ़िकर छॾे छॾींदासीं, ओतिरी ओतिरी असां ते वधीक कृपा पचाइण जी पात्रता अची वेंदी। चओ हरे कृष्ण। याद रखो भाई, ठीक है। श्री कृष्ण गोविंद। हरे हे नाथ नारायण वासुदेव। बोलो श्री कृष्ण भगवान अर्जुन जी महाराज की, श्रीमद् भगवद गीता की। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल।